हिते आहे फ्रेश सब्ज़ी, गुल गोभी, टमाटा, खीरा, सावा धाणा, शिमला मिर्च, लीमा ऐं मिर्च नंढा तेज़ वारा ऐं हीअ आहे जापानी फल। अॼु आहे संडे ऐं इन खां अलावा आहे मच्छीअ सां अॼु पचाईंदासीं। मच्छी खे लूणु ॾहीअ सां रखियो आहे हिते। अचो त असां मच्छी जो हाणे भाॼी ठाहियूं। अस्सलामु अलैकुम मुंहिंजी यूट्यूब फैमिली, मुंहिंजा भाइर भेनर। अॼु आहे संडे जो ॾींहुं। संडे जो मूंखे अॼु थोरी रेस्ट मिली आहे त मां हीअ वीडियो ठाहियां पई। हींअर आई आहे फ्रेश सब्ज़ी, मुंहिंजो हस्बैंड वठी आयो आहे। हीअ गुल गोभी ऐं टमाटा, हीअ खीरा आहिनि ऐं हीअ शिमला मिर्च, सावा मिर्च, धाणा ऐं लीमा ऐं उन सां गॾु हीअ चाइनीज़ फल बि आयो आहे। ऐं हाणे मंझंदि जे मानी करण जो टाइम थी वियो आहे, पचाइण जो। थांव धोई असां हाणे हिते रखिया आहिनि, कुझु हिते पिया आहिनि थांव। नंढा ॿार बच्चा आहिनि त माशाल्लाह सां थांवनि में तमामु घणी बरकत थिए थी। कुझु थांव हितां हेॾां पिया आहिनि। मच्छी में लूणु लॻाए रखियो आहे। असां अॼु मच्छी जी पचाईंदासीं भाॼी, जंहिंखे माण्हू चवंदा आहिनि बोड़। असां बोड़ न चवंदा आहियूं, असां उतरादी आहियूं त असां हिनखे भारी चवंदा आहियूं। लाड़ वारा ख़ासि करे हिनखे चवंदा आहिनि बोड़ मुंहिंजे ख़्याल में। मूंखे वधीक ख़बर न आहे त अचो त हाणे असां भाॼी पचाइण जी कयूं था तयारी ऐं तव्हां सां मिलूं। असां कढ़ाई में ऑयल गरम कयोसीं, उन में असां थोरो जीरो ऐं ॿ टे कारा मिर्च, हिकु लौंग विधोसीं ऐं उन खां पोइ असां हिन में विझूं पिया बसर। नंढा 3 बसर आहिनि, उहे असां हिन में ऑयल गरम करे विधा आहिनि। हर कंहिंजे पचाइण जो तरीक़ो अलॻि अलॻि आहे। हीअ 7 दालचीनी विधीसीं, उन खां पोइ हीअ बसर थोरो ॻाढ़ो थी वियो आहे त असां हिन में विझंदासीं टमाटा ऐं 2 सावा मिर्च आहिनि। हिन में असां पंहिंजे हिसाब सां पचायूं पिया ऐं हिन में 1 चमचो आहे क्रश थियल अदरक ऐं थूम, ॿिन्हिनि जा 1-1 चमचा आहिनि। ऐं एतिरो सां हिनखे भुॻो आहे जो हीअ टमाटो मैश थी वञे। हाणे विझंदासीं मसाला। लूणु विधोसीं, पंहिंजे भाॼीअ जे हिसाब जे मुताबिक़ मिर्च विधासीं। हीअ विझंदासीं हल्दी, हैड ऐं हाणे विझंदासीं सुका धाणा पीठल। हिननि खे असां मिक्स कंदासीं सही तरह सां। हीअ बिल्कुलु ई मिक्स थी वेंदा त असां हिन में विझंदासीं हाणे कटियल पटाटा। गोल वारा नंढा पटाटा नवां आया आहिनि। सियारे में उअं ई बि त नवां आलू ईंदा आहिनि, पटाटा ईंदा आहिनि त असांखे तमामु घणा टेस्टी लॻंदा आहिनि। पोइ असां राति जो बि इन्हनि खे तए ते फ्राई करे सादनि चांवरनि सां खाईंदा आहियूं। ॾिसो हिन में ऑयल निकिरी आयो आहे त असां मच्छी खे ज़ोर सां धोई ऐं हाणे असां हिन में विझूं पिया। मुंहिंजे बोड़ पचाइण जो मतिलबु भाॼी पचाइण जो तरीक़ो अलॻि आहे ऐं कुझु ॻोठनि में औरतूं जेके आहिनि अलॻि तरीक़े सां पचाईंदियूं आहिनि। असां हिते जॉब वारा माण्हू आहियूं त जॉब जे हिसाब सां बसि जल्दी जल्दी में गोश्त वांगुरु विझी ऐं उनखे घुमाए मच्छी खे सॼो मसालो अंदरि लॻी वञे। कीअं लॻे थी तव्हांखे हीअ असांजी? ॾिसो मां हिनखे जेको सो थोरो पाणी विधो आहे, तक़रीबन कप जो 3 हिसो। हाणे मां हिनखे ढक ॾींदसि। मथां विधा सावा धाणा ऐं मेथी। ज़ाहिरी आहे मेथी त हमेशह मच्छीअ सां गॾु गॾु हूंदी आहे ऐं असां 15 मिंटनि खां पोइ हिनखे ॾिसंदासीं।
15 मिंटनि खां पोइ जेका असांजी भाॼी पची वई मच्छी जी। हाणे मानी पचाइण जी तयारी पई थिए। बोर्ड तव्हांखे ॾेखारियां थी। बोर्ड मां बार बार इन करे चवां पई जो तव्हां सभु बोर्ड चवंदा आहियो। रेडी थी वियो आहे मुंहिंजो हस्बैंड ॿार ही त पाण में खेॾनि पिया हिते टेबल ते। ही आहे मच्छी तमामु बहितरीनु। ॾिसो मच्छी किथां टुटल न आहे, साबित मच्छी आहे। हालांकि मां हिनखे बिल्कुलु गोश्त वांगुरु घुमायो आहे, पर मच्छी किथां बि टुटी न आहे। तव्हांखे असांजी मच्छी जी भाॼी कीअं लॻी कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हीअ आहे शाम जी चांहि। शाम जी चांहि सां थोरो हल्को फुल्को हिकिड़ो को 2 बिस्किट। वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।